कराची में ख़बरवार से शुरू कंदासीं। गुम थियल माण्हुनि जी बाज़ाबी बाबति दरख़्वास्तनि ते ॿुधणी। पाबंदी मिलियल तनसीम सां तालुक़ हुजण जे शक में गिरफ़्तार थियल शहर वापसि घर पहुची पियो। अवां खे आगाह कई पिया। अब्दुल गफ़ार मरकन हिफ़ाज़त सां घर पहुची वियो आहे। मुख़्फ़ी अब्दुल गफ़ार जे भाउ जे वकील पारां संदसि घर पहुचण जी तस्दीक़ कई वई। ख़बर मां कॾियूं पिया। कराची खां गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबीअ बाबति दरख़्वास्तनि ते ॿुधणी थी आहे। पाबंदी मढ़ियल तनज़ीम सां तालुक़ हुजण जे शक में गिरफ़्तार थियल शहरी वापसि घर पहुतो आहे। अब्दुल गफ़ार मरकन हिफ़ाज़त सां घर पहुची वियो। जांच ऑफिसर जो चवणु आहे मुख़्फ़ी अब्दुल गफ़ार मरकन जे भाउ जे वकील पारां संदसि घर पहुचण जी तस्दीक़ कई वई आहे। ख़बर मूंखे कराची खॾियूं पिया। गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तनि ते ॿुधणी थी आहे। पाबंदी मढ़ियल तनज़ीम सां तालुक़ हुजण जो शक में गिरफ़्तार थियल शहरी वापसि घर पहुची वियो आहे। अब्दुल गफ़ार मरकन हिफ़ाज़त सां घर पहुची वियो आहे। जांच ऑफिसर जो चवणु आहे जॾहिं त मुख़्फ़ी अब्दुल गफ़ार मरकन जे भाउ जे वकील पारां संदसि घर पहुचण जी तस्दीक़ थी आहे। ॿुधणी बाबति तव्हां खे आगाह कई पिया। कराची में गुम थियल माण्हुनि जी बाज़ाबी बाबति दरख़्वास्तनि ते ॿुधणी थी। पाबंदी मिलियल तनसीम सां तालुक़ हुजण जे शक में गिरफ़्तार थियल शहरी वापसि घर पहुची पियो आहे। तफ़सील मां कंदासीं कराची में साख सरकी खां। जी साख ॿुधणी बाबति आगाह कजो। जी साख ॿुधणी बाबति आगाह कजो। हाँ बिल्कुल ॾिसो, सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी के हवाले से दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे, जंहिंमें अदालत पारां जेको आहे पाबंदी मिलियल तनज़ीम के हवाले सां जेको गुम थियल माण्हू हुयो घर वापसि अची वियो आहे। इन हवाले सां जांच पुलिस पारां जेकी अॻिभराई रिपोर्ट आहे उहा अदालत में पेश करे छॾी आहे। जॾहिं त अदालत पारां ॿिया जेके गुम थियल माण्हू आहिनि उन्हनि जे हवाले सां बि बाज़ियाबी जो हुकुम ॾिनो आहे। जॾहिं त अदालत पारां गुम थियल शहरी जेको आहे उहो घर पहुची वियो। उन हवाले सां जेकी दरख़्वास्त हुई उहा अदालत जेको आहे ख़तमु करे छॾी आहे। जॾहिं त मुग़वी खे कोरंगी वारे ज़िले में हिरासत में वरितो वियो हुयो। जॾहिं त कुझु अर्सो अॻु में ई उनजो तालुक़ जेको ॿुधाए पियो हिन त पाबंदी मिलियल तनज़ीम सां हुयो। इन हवाले सां उन पारां जेकी दरख़्वास्त हुई उहा अदालत ख़तमु करे छॾी आहे। अदालत इहा हिदायत कई आहे त ॿिया जेके गुम थियल माण्हू आहिनि उन्हनि खे बि जेको आहे बाज़ियाब कराए जेको अदालत में रिपोर्ट पेश कई वञे। जॾहिं त इन हवाले सां जेको आहे जांच ऑफिसर जो चवणु हुयो त जेको माण्हू हुयो उनजो हिकिड़ी पाबंदी मिलियल तनज़ीम सां तालुक़ हुयो। उनजो नालो जेको अब्दुल गफ़ार हुयो, जेको बाहिफ़ाज़त घर वापसि पहुची चुको आहे। उन हवाले सां उनजी जेकी दरख़्वास्त हुई अदालत ख़तमु करे छॾी आहे। अदालत इहा हिदायत कई आहे त ॿिया जेके गुम थियल माण्हू आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी जे हवाले सां जेको आहे उन्हनि खे आज़ादु कराए अॻिभराई रिपोर्ट अदालत में पेश कई वञे। ऐं अब्दुल गफ़ार जे भाउ पारां जेकी लॻल दरख़्वास्त हुई उनखे अदालत ख़तमु करे छॾियो आहे। अदालत इहा हिदायत कई आहे त ॿिया जेके गुम थियल माण्हू आहिनि उन्हनि खे बि बाज़ियाब कराए ठीकु आहे, महिरबानी साख आगाह करण लाइ।